अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मवाना व मलजना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व शिफ़ा सुदूरना व क़ुर्रत अयुनना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेराजते वयो मुस्तफ़ा गल वसुल जी पाए कुबा वासिल वनी थियो रहनुमा बलगल उला बिकमालिही अहद अहमद दू बदू मतलूब तालिब रूबरू मजहर खुदा जो हो बहु कशफ दुजा बिजमालिही कया वस्फ छा सरकार जी कौनैन जे सरदार जी महबूब नेक अतवार जी हसनत जमीउ खिसालिही अलवी आवासिफ शाह जो खैरुल वरा दिल ख्वाह जो ही अमरो अल्लाह जो सल्लु अलैहि व आलिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। थोड़ो इन आयत मुबारका जो बुलंद आवाज़ सां जवाब जो न सुन्नी असां छा चवंदा आहियूं सब को न था चओ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या
अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब सिक सा मोहब्बत सा आवाज़ बुलंद हदिया दुरूद व सलाम सब पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत वारे अर्ज क्यों आत मुखे बागल बहारल मां आई खुशबू मदीने जी। थोरो सुभान अल्लाह जो आवाज। मुखे बागल बहारल मां आई खुशबू मदीने जी। नबी जे इश्क वारल मां नबी जे इश्क वारल मां आई खुशबू। सब चौ तो सही ना आई खुशबू। को पूछा करे व न हज़रत सईद अब्दुल्ला शाह बादशाह ते छो वे आयो उहा गाल बुधाइजो। अर्ज तो करे त भिटाई घोट ऐं सोहणे कलंदर लाल सेवाणी। भिटाई घोट ऐं सोहणे कलंदर लाल सेवाणी। अल्लाह वारल अल्लाह वारल जे मज़ारुन मां अल्लाह वारल जे मज़ारुन मां आई खुशबू। जंहिंखे अचे थी मूंसां गॾु उहो चवराए अल्लाह वारल जे मज़ार। मावर चवंदो आहे मुझे मुर्शिद हुसैन मुझे मुर्शिद हुसैन हजरत सैयद अब्दुल्ला साईं। अल्लाह वारल जी मज़ारुन मां शिरक न मिलंदो आहे। छा मिलंदो आहे? अल्लाह वारल जे मज़ारुन मां आई खुशबू मदीने जी। नबी जे इश्क वारल मां आई खुशबू मदीने जी। मुखे बागल मको मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। मको मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। पर हरम जे सबिल अब आए तवज्जो अल्लाह। मक्को मक्को घुमण खां बाद भी मदीनो समझ में न अचे त वो मक्को केड़ो घुमियो? कुछ भी न घुमियो। उहा तो गाल करे त मक्को मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। पर हरम जे सबिल मुनारन मां हरम जे सब मुनारन मां आई खुशबू मदीने जी। हरम जे सबिल मुनारन मां आई खुशबू मदीने जी। मुखे बागल बहारल मां आई खुशबू मदीने जी। नबी जे इश्क वारल मां
चो आई खुशबू मदीने जी। निहायत ही वाजिबुल एहतराम प्यारा अजीज दोस्तों मुसलमान भाईरो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं तहे दिल सां मुबारकबाद पेश कयां थो पियो मोहतरमो मुकर्रम इज्जत बाब फकीर साईं अला दनो मीरानी हुसैनी साहिब, फकीर साईं अब्दुल सत्तार हुसैनी साहिब, इन मस्जिद शरीफ जा इमाम खतीब हजरत साईं कारी फकीर मोहम्मद हुसैनी साहिब, हजरत साईं कारी हुब्दार अली हुसैनी साहिब, उन्हनि जे तमाम दोस्तन के जन पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत ऐं उन निस्बत जे सिलसिले के कायम रखंदे अल्लाह जे कामिल वली हजरत साईं सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मल्हायो आ। जे उर्स मुबारक में तवाऊं असां हाज़िर थिया आहियूं। यकीन ॼाणियो अल्लाह वारनि जे कदमन में वेहण का मामूली गाल ना है। अबा जी जरा तवां जो थोड़ो बड़े तवज्जो हुजे। चंद लमन जे लाइ अवां जे सामूं हाज़िर आहियां। अल्लाह जे कुरान खां महबूब जे फरमान खां पुछा कंदासीं त इन्हनि सां वेहण में फ़ाइदो कहिड़ो आहे। उन्हनि जी सोबत, उन्हनि जी संगत, उन्हनि जी निस्बत इंसान के केड़े रंग में रंगे छॾींदी आहे। छा अल्लाह वारनि ॾे अचण बस सिर्फ ये आम माण्हूअ जे मिसाल आहे या आम अल्लाह वारनि जो हंद आम हंद जे मिसाल आहे या अल्लाह वारनि जूं जगहूं आम जगहुनि जे मिसाल आहिनि। नमोजा साईं जेकॾहिं क़ुरान हदीस जी नज़र सां तवाऊं असां ॾिसंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त अल्लाह वारनि जे आस्थाने ते अचण को मामूली न आहे। हिते ईंदो उहो ई आहे जंहिंजी दिलि खे अल्लाह पाक बणाए छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त हेॾे अचण के सब जे वस जी ॻाल्हि न आहे, सब जे वस जी ॻाल्हि ई न आहे। अल्लाह पंहिंजे प्यारनि जी मोहब्बत ॾींदो उन्हनि खे आ जिन खां प्यार करणु चाहींदो। सुभान अल्लाह। मां बग़ैर कंहिं तमीद जे ॿी गुफ्तगू कंदे जेका आयत करीमा पढ़ी आहे उन जो तर्जुमो उन जे ज़िम्न में चंद मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं जेतिरो टाइम मूंखां थी सघियो मां तव्हां जे साम्हूं हाज़िर आहियां। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधी करे रब साईं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेतिरी देर वेहो मोहब्बत सां, ज़ौक़ सां, शौक़ सां तव्हां जे चेहरनि मां जीअं ई मां महसूस कयो थकदी पिया हो त मां ख़ुद ब ख़ुद छॾे ॾींदुमि। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां अवां जे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ां। सभु चओ सल्लल्लाहु अलैका या या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। मोहब्बत से सुभान अल्लाह। अब थोड़ा आवाज बताए सोना टेक दई नवे तो चुस्त वे मुंह वांगुर न त फकीर साईं अल्लाह ने चवंदो साईं पैसा अध। अब जरा हे तवज्जो सुभान अल्लाह चवण में को ऐब त नाहे। बुखारी शरीफ जी आखिरी हदीस पाक आ मुझे दिल पर फरमायो ब कलमा एड़ा हन जेके जुबान सां चवण में ॾाढा हलकड़ा पर मैं हलकड़ो न समझो न वरी वजन में ॾाढा गोरा क़यामत वारे ॾींहं में।
फरमायो वरी अल्लाह के प्यारा भी डाडा मुझे महबूब नबी फरमाए केड़ा कलमा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सोना सुभान अल्लाह उन जो हिस्सो आ उन जे लाए कावड़ न कंदा को तो मौलवी साहब हर हर सुभान अल्लाह छो था चवराए बाहर मता बियूं गालियूं हुजन हिते जो हर हर सुभान अल्लाह चवरायूं था पिया। ये कलमा आसान पर प्यारा डाडा रब के वज़नायती भी डाडा डाडा जो सुभान अल्लाह। मुझा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा अल्लाह ताला छा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह अल्लाह खां डरिजो वकूनू मअस्सादिकीन सच्चन सां गॾु थी वञो। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा ज़रा तवज्जो मुंहिंजा महबूब नबी तैयार थिया हिक जंग जे लाइ जंहिंजो नालो ग़ज़वा तबूक तबूक वारी जंग ॾे मुंहिंजा महबूब नबी हलिया। जॾहिं मुंहिंजा दिलबर महबूब तबूक वारी जंग ॾे पए विया सहाबा गॾु हल मुंहिंजो महबूब चोॾीअ जे चंड जे मिसाल त सहाबा सितारनि वांगुरु हुज़ूर तां कुर्बान थींदा वञा। जरा तवज्जो ज्यादा तफसील में न वेंदुम मुख्तसर ॿुधाया सब सहाबा हलिया ओॾे पोइते टे मुझे नबी जा गुलाम रहिजी वया टे गुलाम रहिजी वया ॿिया मुनाफ़िक भी रहिजी वया पर मुझे नबी जा सच्चा गुलाम सहाबा टे रहा। महबूब जो तबूक वारी जंग खां वापस जो मोटी आया अल्लाह अकबर खबर पया तो फिलाना फिलाना जंग ते न हलिया फिलाना फिलाना न हलिया मुनाफिक ईंदा विया या रसूल अल्लाह हिय मजबूरी हुई फरमायो खैर दुआ घुरियो उन जे लाइ बैयत कयूं दुआ घुरियो ॿियो आयो जेके मुनाफिक हुया कहीं केड़ो कूड़ हुयो कहीं केड़ो कूड़ हुयो कहीं केड़ो कूड़ सभिनी जा उज़र हबीब कबूल फरमाईंदा वया। ओ जड़े सब मुनाफिक हलिया विया टे मुस्तफा जा आशिक आया सुभान अल्लाह सुभान तोरो सुभान अल्लाह। हजरत काब बिन मालिक बसावा विया हजरत काब जो आयो आ अर्ज़ तो करे महबूब जे सामू जो वयुम बेन सा होया बेअंदाज में पर मां आयुम त मुर्क भी हुई जलाल भी होयो और मैं हाँ काब तू छोड़ा है चातो के सवारी कौन हुई खबर आ चातो चवे हजरत काब से चातो चवे दिलबर लिकाया गाल उते न जेके दिल जे राज जी खबर न होजे लिकाए बो उते जाते राज को न जाने मुंजा महबूब केड़ी गाल लिकाया कौन लथो मुंजा दिलबर सुस्ती जे करे रहिजी वयो आया सुस्ती जे करे रहिजी वयो होयो से बाकी माल भी घणो होयो सामान भी होयो सवारी भी हुई अल्लाह अकबर दिलबर महबूब जलाल फरमायो तुझो फैसलो अल्लाह का आराम सिया मां इन वाक़े रे नथो हलणो चाहियां ठीक आ मौजू मां बे थींदुम पर इन आयत जो थोरो शान नुज़ूल बुधाया पो तो अचा पंहिंजे खास मौजू ते मुंहिंजा साईं दिलबर नाराज़ थी विया एतिरे क़दर जो सहाबा के झले छॾियो बाइकाट करे छॾियो सहाबा बाइकाट करे छॾियो आ अल्लाह अकबर हज़रत काब रोंदा रहिया 50 दिहाड़ा गुज़री विया अल्लाह ताला जल जलालु अमन वालो तौबा कबूल फरमाई तौबा कबूल फरमाई कुरान जो आयतूं लथियूं हाणे ॿियूं लथियूं त उन्हनि में इहा आयत भी लथी या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो केर ओ टे सहाबी ओ जेके रहजी वया हा ए ईमान वारो मन रब सनद दिनी अरे जग का रहजी वने तब ईमान वारन का ईमान न वींदो गाल ते थोरो गौर कजो रब ये न तो फरमाए त रहजी वजण वारो
रब इं नथो फरमाए त नऊज़ बिल्लाह बुज़दिल हुयो बहादुरी न हुयव फरमाए ए ईमान वारो माना रब सनद ॾिनी त ओ दिलबर मुनाफिकन जा त उज़र कबूल कई अच्छा अल्लाह सी फरमाए मुंहिंजा महबूब इन्हनि जा उज़र कबूल न करे हान रब इन्हनि खे ख़्वार करे छॾे अफल्लाहु अनक लिमा ज़िनत लहू मुंहिंजा दिलबर तोसां को लेखो त कोन्हे को तोसां को लेखो न आहे बाक़ी जे कॾहिं न इन्हनि खे माफ़ न करे हां सुभान अल्लाह त चओ कंहिंखे मुनाफिकन के पर दिलबर तो माफ़ कयो आ तो ढक ॾिनो अथनि त मां बि ढक थो ॾियां तो ढक ॾिनो आ त मां बि ढक थो ॾियां ओ नौकरीअ जा मुस्लमान रहिजी टे सहाबी वया अल्लाह ताला तो फरमाए ए ईमान वारो माना सनद हणी छड़ी रब बयान कयो त दिलबर जो सहाबी हुजे वरी बुज़दिल हुजे सहाबी हुजे बेईमान हुजे सहाबी हुजे ब नंबरी हुजे यो थी न तो सके रहिजी वयो त का मजबूरी आ बाकी ईमान कामिल आ ए ईमान वारो इत्तकुल्लाह रब खां ॾिजो वकूनू मसादिकीन ओ जेके सच्चा वया जेके जंग ते वया वकूनू मसादिकीन हाणे त उज़र कबूल माफ़ करे छॾियो साव ईमान वारो रब खां ड्रिजंदा रहो वकूनू मसादिकीन सच्चन सां गॾु हुजो ये सच्चा जंग में हुजन त तव्हां घर में न हुजो जंग में हुजो ओ डोकरीअ जा मुस्लमान जेके रहिजी वया हा रब उन्हनि खे ईमान वारो बयान कयो आ त इहे बि ईमान वारा जेके वया हा उन्हनि खे क़ुरान थो चवे उहे सच्चा वलियन के मञण वारा हो तो वलियन जा सरदार त सहाबा वलियन जा आका त सहाबा वलियन जा मरकज त सहाबा जे करे सहाबा जे बारे में दिल में बेईमान बची वई शक पैदा थी वया लख दफा वलियन जो सदाए फैज कोन मिलंदी हा मुंहिंजा अज़ीज दोस्त मुसलमान बा अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो रब खां ॾिजो वकूनू मसादिकीन सच्चन सां गॾु जो ओ जेके तबूक में वया हा रब उन्हनि खे सच्चो फरमायो आ तबूक में सुणो अबू बकर बि वयो हो उमर बि वयो हो उस्मान बि वयो हो मौला अली भी वयो हो अजब जी गालिया त तबूक वारी जंग में जेके वया रब उन्हनि खे सच्चो चयो वकूनू मसादिकीन वे सच्चा उन्हनि सभिनी सच्चन जो झंडो मुस्तफा अबू बकर सिद्दीक जे हवाले कयो मुझे महबूब नबी झंडो सोने सिद्दीक जे हवाले कयो कुरान वाज़िह बुधायो अबू बकर खां परे न थिजो गॾु हुजो उमर खां परे न थिजो उस्मान खां परे न थिजो हैदर करार खां परे न थिजो मुझे नबी जा सब सहाबा सच्चा पर मैं इन्हनि जी सोबत खां परे न थिजो सोबत कहिड़ो असर ॾेखारी दिया अल्लाह अकबर हदीस पाक जे अंदर ईंदो आ जय मां मोहम्मद के ॾिठो ईमान सां उहो जहन्नम में न वेंदो बाय उनखे न साड़ींदी इहो त रंग हुयो सोबत मुस्तफा जो पो फरमायो जय मुंहिंजे ॾिसंदड़ खे ॾिठो उहो बि जहन्नम में न वेंदो ईमान सां ईमान जी हालत में मूंखे ॾिठो उहो बि जन्नती जंहिं मुंहिंजे ॾिसंदड़ यानी सहाबीअ खे ॾिठो उहो बि जन्नती
ओ मुझा अजीज दोस्त मुसलमान भा या आयत वाज़िह थी बुधाए पई तो मुझे नबी जे सहाबा जे दिलन में वैर कोन होयो, गैर कोन होयो, मुनाफिकत कोन हुई। जेके मुनाफिक होया उनन जे लाए त रब पियो फरमाए दिलबर छो पियो ढके ने। मुनाफिक होया उन्हनि जे लाइ फरमाए छो पियो ढकेन। जेके गॾु वया हा उन्हनि खे फरमाई ये सादिक हल ऐं जेके रहिजी वया हा पर ईअं न चइजांइ त ओ त में थोरो हेॾे होॾे थी या त माना ईमान हलियो। क़ुरानी फ़ैसिलो आ किसी वो तरी जंग थी काफर जो चौधारी फिरी आया को साहबी काॾे वियो को काॾे वियो। मां चयो मैदान में त होया न, मैदान में त होया न। अच हेॾे टे साहबान जेके मैदान में पहुता ई कोन रब उन्हनि खे बि ईमान वारो थो फरमाए। मैदान में अञा वया ई कोन हुया घर रहिजी विया हा अल्लाह उन्हनि खे ईमान वारो थो फरमाए। हिते ओ त वारनि जे लाइ त छा फरमाई होॾे फरमाई दिलबर मुनाफिकन के छो छो लिकाए हेॾे फरमाई दिलबर फ़ाफ़ अनहुम मुंहिंजा महबूब जेके थोड़ा हेॾे होॾे थी विया न मुंहिंजा साईं उहे बि मोहब्बत में थिया ईअं कोन थिया। हाँ मोहब्बत में थिया ईअं कोन थिया मुंहिंजा साईं। के घर में फोतगी थी पियो अचानक ख़बर पवे त घर वारनि खे ख़बर न पवंदी आहे छा कयूं छा न कयूं। अचानक ख़बर पइजी वञे मुरीद खे त मुंहिंजो मुर्शिद ज़ाहिरी जहान छॾे वियो आहे। इंसान खे ख़बर न पवंदी आहे मां छा थो कयां। उन्हनि जो सभु कुझु मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। उन्हनि खे अचानक जॾहिं शैतान इहा ॻाल्हि फैलाई त नऊज़ बिल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा शहीद थी वियो आहे त पोइ सहाबा महबूब जी मोहब्बत में हेॾे होॾे थी विया। सागो ही आया होदा जेके तबूक में रहिजी विया हा उन्हनि जे लाइ फरमाई का जेके मुनाफिक आया दिलबर इन्हनि खे छो ढकी पर ढकियो थई त मां बि ढकिया नथो। जेके रहिजी विया हा उन्हनि खे बि ईमान वारो फरमाई पर ओ त वारनि जे लाइ छा फरमाई महबूब इन्हनि खे माफ़ बि कर इन्हनि जे लाइ बख़्शिश बि घुर इन्हनि खे माफ़ भी कर इन्हनि जे लाइ बख़्शिश भी घुर। मुंहिंजो जंहिंजी सिफारिश खुदा करे जंहिं उस्मान जी सिफारिश खुदा करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिं उस्मान जी पार त खुदा करे मुस्तफ़ा मुंहिंजा साईं जेकॾहिं उन्हनि जे बारे में वेरो रखंदे तो खुदा जो कसम ईमान न बचंदी। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी निस्बत वारा हूं असां सुन्नी जॾहिं सोने कलंदर के मञूं था पिया बेटा ई घोट के मञूं था पिया हज़रत से अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह के मञूं था पिया जेकॾहिं असां अल्लाह वारनि सां निस्बत रखूं था पिया त पोइ असांजो ईमान अक़ीदो आहे त असां उन खोखड़ीअ जो बि अदब कंदा आहियूं जेका खोखड़ी मदीने पाक मां अचे। हे त मुंहिंजे महबूब जा उहे सहाबा आहिनि जन डायरेक्ट रसूलुल्लाह जो दीदार कयो जन डायरेक्ट महबूब नबी जो दीदार कयो आहे। तॾहिं मोहब्बत वारे जो त महबूब मिठे जे प्यारन जी असां गोलिल दिया पाक गली दिल ठरे तो थोरो सुभान अल्लाह चओ। महबूब मिठे जे प्यारन जी असां गोलिल दिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमदायो अबू बकर उमर उस्मान अली सब चओ न अबू बकर उमर अबू बकर उमर उस्मान अली बुलंद आवाज़ से पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कर। मुंहिंजा साईं हिन खे हुन खे ख़ुशि न कजांइ अल्लाह रसूल खे ख़ुशि कजांइ। सुभान अल्लाह सुभान माण्हू काॾा ख़ुशि थींदा आहिनि माण्हू त कंहिंजे मरण में बि ख़ुशि न हूंदा आहिनि। माण्हू काॾा ख़ुशि हूंदा आहिनि सोना कंहिंजे हिन जनाज़े में थोड़ा वधीक माण्हू अचनि माण्हू चवंदा आहिनि इहे एॾा माण्हू छो आया कंहिंजे न क़बर ते को दुआ घुरण वधीक अचनि त इहे दुआ घुरण छो आया। मां चयुमि जिन खां मरण बर्दाश्त नथो थिए त उन्हनि जो ज़िंदा रहण कीअं बर्दाश्त थींदो त उन जे लाइ हेॾे होॾे वॼण जी ज़रूरत न कजांइ। अल्लाह अल्लाह जो रसूल राज़ी थिए बस ऐं अल्लाह वारनि जो पैगाम भी होई थी त दुनिया वारनि जी नज़र दुनिया ॾे हूंदी आहे अल्लाह वारनि जी नज़र अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते हूंदी आहे। त पोइ मूंसां गॾु इहे लफ़्ज़ चवरायो सभु चओ महबूब मिठे जे जी
गोल नदी गली आहिस्ता त चओ था पर मां तो चवां थोरो बुलंद आवाज़ सां चओ न जीअं ॾोकीअ वारनि खे ख़बर पवे त हे सभु सहाबा खे मञण वारा आहिनि सभु चओ महबूब मिठे जे प्यारन जी असां चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली अबू बकर उमर उस्मान अली अली हसन हुसैन जो बाबो अली अहल सुन्नत जो काबो सुभान अल्लाह अली के मवालन जे हथ छोड़नो थी सोना सुभान अल्लाह अली हसन हुसैन जो बाबो अली अहल सुन्नत जो काबो अली पंजन गुलल मां हिकु गुल है सुभान अल्लाह अच्छा इन आयत ते असां अमल कयूं छा मुझे मौला अली अमल न कयूं दो बिल्कुल बिल्कुल वकुनु मा सादिकीन सच्चन सां गॾु थियो त पोइ मुझे मौला अली जंहिंजे पोयों निमाज़ पढ़ी आहे उहो बि त सचो आहे न सुभान अल्लाह मुझे मौला अली जंहिंजे कढ निमाज़ पढ़ी आहे जंहिंखे चवे पुठियां आहिनि पेश इमाम जे अरे जंहिं अबू बकर खे अली इमाम मञे तूं न मञे त पोइ तूं अलीअ जो न आहे हा जो इल्ज़ाम न आणो त दिलि में न मञींदो हो ॿाहिरियों चवंदो मां चयो इहा मुनाफ़िक़त या मुनाफ़िक़त तोखां थी सघे थी मौला अलीअ खां कोन थी सघे पई मौला अलीअ खां इहा मुनाफ़िक़त ॾाढा ॻाल्हायो मौला अलीअ खां इहा मुनाफ़िक़त कॾहिं बि नथी थी सघे मौला अली त निफ़ाक़ खे इहो ॿ टुकर करण आयो आहे अमर नालो रखियो अथसि हैदर मरहब चयोसि न त ओ नंढड़ा ॿार ख़बर थी त मां आहियां केरु इन सॼी ख़ैबर खे ख़बर थी त मां मरहब आहियां पर मैं तूं मरहब आहे त मां बि हैदर आहियां हैदर जी ख़बर आहे छा माना हैदर जी माना ख़बर छा हैदर जी माना या हिकु वारो करे थकजी न पवे दुश्मन ते हिकु वारो करे वरी ॿियो वारो करे वरी टियों वारो करे हक़ ख़ातिर हो पंहिंजी तलवार पोइते न कंदो आहे तलवार अॻिते ई अॻिते कंदो आहे पोइ मां चयो हुजे हैदर सभु त चओ हैदर अरे न बुलंद आवाज़ सां चओ सभु चओ हैदर हैदर यो मवालन के खुश करण जे लाइ न उनके जी नोक ते बि असां न रखूं हैदर के खुश करण लाइ चओ हैदर सब नथा चओ सब नथा चओ सब नथा हथ खणी चओ न हैदर हैदर जी माना ही आया हैदर जी माना या दुश्मन ते वराए वराए वार करण वारो हिकु दफ़ो वार करे वरी ॿीहर वरी टीहर मां चयो हिते जो वार न पियो करे त माना ख़बर हस न त अबू बकर दुश्मन न आहे सादिक ख़बर हस न त उमर गासिब न आहे उमर सादिक ख़बर हुयसि त उस्मान गासिब न आहे उस्मान सादिक अजा सुभान अल्लाह चओ सलाम बुलंद आवाज़ पढ़ो तो मार क्या सब जाओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि एक दफो इन मिसरे के वरी चओ न पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते हलां सभु चओ महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उस्मान सब चओ अबू बकर उमर उस्मानो अली अली हसन हुसैन जो बाबो
अली अहल सुन्नत जो काबो अली पंजन गुलल मां हिक गुल अली पंजन गुलल मां हिक गुल अली पाक सभिन जी सामझली महबूब मिठे जे प्यारल जी असा गोल लधिया पाक गली चश्मन ते रखी असा चुमदायो चो अबू बकर उमर उस्मान अली अबू बकर उमर उस्मान अली या आयत पेरियों पेरियों पैगाम यो थी त सहाबा सा गडु थियो या आयत पेरियों पेरियों दर्स यो थी रे त सहाबा जी मोहब्बत पाण ते लाज़िम कयो सहाबा जी निस्बत पाण सा पुख्ती कयो ये न थेव जो या निस्बत रहिजी वने सहाबा सच्चा न समझो त पो सच्चो मिलंदो केर पो सच्चो थींदो केर अरे जेकने मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी एक नजर सा 90 लख जो दिलियों धोई सके तो आमिना जे लाल जे नजर जो छा कमाल हो मुझे मोहम्मद मुस्तफा जे सोबत जो छा कमाल हो सलात बुलंद आवाज से पढ़दा औलिया अल्लाह जी अज़मत बुधाया सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका मुझा अजीज दोस्त मुसलमान भा मुझे महबूब नबी खां बाद में नबूवत जो दरवाजो तब बंदा पर सिद्दीकन जो दरवाजो कयामत ताईं खुलियल दादा सुभान अल्लाह विलायत जो दरवाजो ता कयामत खुलियल या मुझे महबूब नबी जो अजमता उम्मत जो शाना हिन उम्मत के भुलाइण वारा करोड़ आया अरब खरब आया शैतान भी रब सा वायदो करे आयो हो तो ओ मुझा मौला मां अगियों भी वींदो सान पोयों भी वींदो सान सजे भी वींदो सान खबे भी वींदो सान हर मोड़ ते गुमराह कंदो सान तो अल्लाह ताला भी फरमायो वञु 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 तू पंहिंजी ताकत ॾेखार तू हर मोड़ ते ईंदे त मां भी पंहिंजा बाना हर मोड़ ते विहारे छॾींदुसि मुझा बाना हूंदा उन्हनि ते तुंहिंजो कंट्रोल न हलंदो मुझनि बाननि जे पाछे खां भी भॼी वेंदे बीहण त वॾी ॻाल्हि आहे अगियों भी दो मान पोयों भी दो मान सजे भी दो मान खबे भी दो मान फरमाए तू भी पंजा दाव हला तू भी पंजी ताकत ॾेखार तू जे कने माण्हुनि खे गुमराह कंदे त मां किथे कलंदर मोकिलींदुमि किथे भिटाई मोकिलींदुमि किथे दाता अली हिजवेरी मोकिलींदुमि किथे मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी मोकिलींदुमि किथे रोज़े धणी रहबर मोकिलींदुमि किथे सोनो अब्दुल्ला शाह बुखारी मोकिलींदुमि किथे रहमतपुर वारो जान मोकिलींदुमि किथे मशहूरन वारो साईं मोकिलींदुमि किथे कंबर वारो सरदार मोकिलींदुमि त किथे अमीरुल मुजाहिदीन मोकिलींदुमि त किथे मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले शरीफ वारो मोकिलींदुमि त किथे ख्वाजा मोहम्मद जमान मोकिलींदुमि किथे कहिड़ो मोकिलींदुमि किथे कहिड़ो मोकिलींदुमि तू पंहिंजा वस हलाए तुंहिंजी सालनि जी महिनत हिक पासे मुंहिंजनि प्यारनि जी हिक घड़ीअ जी सोहबत हिक पासे आ तॾहिं त मोहबत वारनि चयो त यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर अज सद साला ताते बेरिया
हेना सब साल जी इबादत करे वा इबादत एक पासे वलियन जी सोबत में घड़ी वेणो एक पासे आ यो को मानू सवाल खणी आयो कहने उलमाए देवबंद जे सबनी जे मुर्शिद हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की दे केदे खणी आयो नालो याद रखजो हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह वो तो बुजुर्ग होयो वो तो अल्लाह वारो हो उन्होंने को सवाल खणी आयो उन जो साईं ये मसालो समझ में ना आयो कि केड़ो मसालो कि ही बुजुर्ग तो जवे त यक जमाना सोहबत बा औलिया एक घड़ी अल्लाह वारन जी सोहबत में वेण संगत में वेण यो 100 साल जे इबादत का बेहतर सही गाल समझ में नथी अचे फरमायो गाल त आसाना खबर वली मुंझाईंदा ना वली मसलो हल कंदा औलिया जो शान या औलिया जी निशानी थव वली मुंझाईंदा नाइन लफ्जन में फासाईंदा नाइन वर वकड़ वलियन के ॾियण ॾाढा न ॻाल्हायो तब वलियन जो उर्स में आया हो तो वायदो क्यों तो तहां भी वर वकड़ न दीदो माना न कंदो वायदो ॾाढा सुभान अल्लाह औलिया अल्लाह गाल के जल्दी समझाइंदा बिन लफ्जन में समझाइंदा ओ जेके सालन जा मुंझल मसला हुंदा न वली एक लफ्ज में समझाए छॾींदा हजरत ख्वाजा अब्दुल अजीज दबाग रहमतुल्लाह ताला अलैह के मदरसे में कोन पढ़ियो के मदरसे में न वयो हो मदरसे में वनी दरब यदरिब जो गर्दानो कोन पढ़ियो हुई नसर जनसुर जो गर्दानो न पढ़े न सुलासी मुजरद पढ़े न मजीद फी पढ़े पर वक्त जा उलमा जड़े के मसले में मुझंदा तो हजरत सईद ईंदा हजरत ख्वाजा अब्दुल अजीज रे ईंदा चवंदा त ओ किबला हे मसलो समझ में नथो अचे फरमाइंदा सुबाणे अच जाए बुधाइंदो साए सुबाणे अच जाए सुबाणे इंदो हो वो मसलो समझाइंदा के अर्ज कर ओ किबला किताब त पढ़या त कोन आयो कमरन में किताब भी त कोन पया थव जो इल्म काडा तो अचेव फरमायो अबा हे वेचारड़ा फकीर मता वरी जो त मौलवी वरी ये वरी वली ना है मौलवी भी वली थव पर हर वली जी कैटेगरी जो फर्क आ मता वरी जो मौलवी अलग है वली अलग है अब वलियो त वली जो जिद छाए दुश्मन वली जो जिद छाए दोस्त जो जिद दुश्मन आ ना कसम दी रब जो कुरान पढ़ाइण वाला रब जा दोस्त न कन दुश्मन गाल्हाई कोन थो थियो लगे दो वडी कावड़ दी अलाए जा मोल कुरान पढ़ाइण वाला दोस्त रब जा दुश्मन सब न था जाओ साईं हाजी साहब ना साईं दोस्त या दुश्मन साईं दोस्त न निमार पढ़ाने वाला दोस्त कन दुश्मन दोस्त पर हां फर्क केड़ो आ कहीं के सिर्फ रब ताकत एतरी दिनी आ त पाणो छडाए किन के अल्लाह एतरी ताकत दिनी आओ प्यारा तू पाण त बचला पर राजन के भी बचाए हल सिर्फ फर्क यो आ होडे उरते पार बिन जो आ हिनन ते पार पांजो आ हां त हा कयो वलियो थो कयो वणा ता भी कावड़ा बैठा कुरान पढ़ाने वाला वली न त बियो केर ता भी चंदो अजीब मसलो बुधो से माना डोकरी में जेतरी मस्जिदू सब वली है दोस्त आए ने पर कैटेगरी आ फर्क आ ठीक है ना फर्क आ हो पाण के छडाए पर जे कदे अमल कंदो त घर जा ॾह छडाए अमल कंदो त ॾह छडाए सके थो पयो अमल कंदो खानदान छडाए सके थो पयो पर जन के डायरेक्ट फैज़ मुहम्मदी मिलंदो आ जन के डायरेक्ट हुजूर दे दरबार ता फैज़ मिलंदो आ वे ॾहन के न रुगो पंजे गोठ के न वे राजन के रसूलुल्लाह जे आबे कौसर वारो जाम प्यारींदा आहिनि
अर्ज़ पियो कया त औलिया अल्लाह मसला मुझाईंदा नाहिन समझाईंदा हज़रत सईद मखदूम मोहम्मद ज़मान लवारे शरीफ वारा चओ सुभान अल्लाह साईं फरमाइश कई त साईं सईद मखदूम साईं जी का गाल बुधाए जो चई भी हुआ जेका दरगाह कंबर शरीफ हज़रत साईं पीर मिठा सिंह सानी जन बुधाई थी उहा बुधाए जो उहा तो बुधाया हज़रत साईं जो वडो खलीफो आ हज़रत ख्वाजा मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह तो सुभान अल्लाह साईं जो खलीफो भी आ वक्त जो वडो आलिम भी होयो परहेज़गार भी होयो नेक भी होयो अल्लाह अकबर मखदूम साहब जी गाल बुधाया मखदूम साहब ने इलाके डकड़ो बादशाह वा वयो वा हज करण उमरे ते जो वयो पोयो वरी छा कयोस त जर्नल उन जी अध हुकूमत ते कब्जो करे वेही रयो अध हुकूमत ते कब्जो कई उन के खबर पई त तुंजी अध हुकूमत खसरी वई आ अध हुकूमत रहला उन जी महबूब जे रोज़े अतर ते भी करे अर्ज़ कयो न या रसूल अल्लाह तुझे दीदार जे लाए आयोस पोया हुन गद्दारी कई आ जर्नल मुजा साईं अध हुकूमत हली वई आ इशारो मिलियोस परेशान न थी वन मुझे अब्दुर रहीम ने तुझो कम करे छड़ींदो जी आयो आ सिद्धो हज़रत सईद मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह वट आयो पाण परेशान न थी हे असा जो फकीर वठी वन इयो ही नहीं बादशाह जी मुंडी लाए ए वठी साईं आने ओ मां काडा आला मुके बहुतो थे पर मैं ठीक हाल त मां तो हला उन ही फकीर उन जर्नल जी मुंडी लाहे कदमन में खणी आड़े दिखारे वो मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह आम हस्ती कौन होयो आम हस्ती न हो जरा तवज्जो अर्ज पियो कया ओ मुजा अजीज दोस्त मुसलमान भा मखदूम साईं अब्दुल इनके भी खबर है सभिनी जे इनके भी खबर हुई त सभिनी जे सामू वठा या रसूल अल्लाह हक चार या अलीउल मुर्तज़ा जिंदाबाद सब चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मखदूम साईं जा सोने जा मुरीद कोन था वला आलिम हा और रस्तो ही होंदो हो लवारी शरीफ वारो रस्ते ते मदरसो होंदो हो फकीर ईंदा वींदा हा जी हाने रस्ते ते जो मस्जिद आ को अचण वञण वारो हितां गुजरे त नमाज पढ़ण जे लाइ जे वुज़ू करण जे लाइ जे पंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ जे फकीर वनी मदरसे में रहंदा हा सुबह थींदी वरी सफर कंदा हा मखदूम साहब आलिम त हुया पर अञा कंहिं कामिल जो हथ लॻल कोन हुयो न आलिम त वॾा हा फकीर जो वेठा हुजन रात जो मखदूम साहब पढ़ाइन उन में ओ फकीरो इने लवारी छा वनी कंदाओ इने छा वनी कंदाओ जी साईं असा जो मुर्शिद आ ओडे वींदाओ जी मुर्शिद रे वींदाओ जी हां जी बोता जो मुर्शिद भला के मदरसे में पढ़ियो आ ओ फकीर जरा सादा नहीं खबर त ना जी बाकी मुरीद किए थियाओ बाकी मुरीद किए थियाओ ओ फकीर जरा खामोश रहन चण गाल बुधो अचो वञो त था एकड़ो सवाल तो जावयो सवाल कजो पंजे मुर्शिद खा केड़ो सवाल मेराज जो भी महीनो आहे केड़ो सवाल जी सवाल यो कजो पंजे मुर्शिद खा ओ मोजा साईं जने मेराज वारी रात अल्लाह ताला जल जलालो मन वालो पंजे महबूब नबी जे ला जेका डाकण रखराई हुई जेते मुजो महबूब तैयार थी करे आसमानन नाम दिल पर वयो हो तो न बुराक भी आहे डाकण भी ठहल हुई अल्लाह अकबर रफ रफ भी आहे मुझे महबूब जो मुख्तलिफ सवारियों हो जिनजे का डाकण मस्जिद अक्सा का अल्लाह ताला लगराई ही पर मुर्शिद का पुछा के जाए तो डाकण आहे या अल्लाह खत्म करे छनी मौलविन जो कम फासाण छा कम फासाण फकीर चुप थियो छा कया जी जो साईं दे आयो मुर्शिद जो दीदार जो थियो त काडा सवाल याद रहन काडा सवाल याद रहन
किथे बियूं ॻाल्हियूं यादि रहनि बस मुर्शिद जे दीदार में महवा सोबत में वेठो रहियो वापस जो वञण लॻो फरमायो पुट ॾे ख़बर सफ़र त ख़ैर सां गुज़रियो हो न हा साईं ख़ैर सां गुज़रियो पुट पोइ सिज जो लही वेंदो अथव राति काथे रहंदा हो एॾो का मौलाना चवंदा नबीअ खे ख़बर न आहे ख़बर अथव मेराज वारी राति अजब मंज़र छा थियो नबी साईं जॾहिं आया न पर मां मेराज करे आयो आहियां त मके वारनि जो असांखे कीअं ख़बर पवे असांजा काफ़िला भला विया हा रस्ते में भला ॿुधायो उहे काथे आहिनि त महबूबन फरमायो तव्हांजो काफ़िलो जेको अचे पियो मां उन्हनि खे मक़ाम रौहा ते ॾिठो हो मदीने खां जेको बदर रस्तो वेंदो आहे अल्लाह सभिनी खे मदीनो घुमाए आमीन त चओ अल्लाह सभिनी खे मदीनो ॾेखारे रब सभिनी खे मदीनो ॾेखारे जेकॾहिं ग़रीब आहे मिस्कीन आहे जेको वज़ीफ़ो ॾेई थो छॾियां इंशाअल्लाह मरण खां पहिरियों मदीनो ज़रूर ॾिसंदे याद करें तो बुधाएं याद कंदे मुफ्त में तो नहीं हो वने हां जरे ना आजान मिले आजान मिली बस थी वने तो दुआ घुर बियान अल्लाह रब हाज़िर दावत ताम या सजी दुआ घुरी तो 3 दफा पढ़ो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक 3 दफा पढ़ो इंशाअल्लाह मौत पोई दुई पेरो अल्लाह पंजो दरो पंजे हबीब जो दरो जरूर ॾेखारी दुई इंशाअल्लाह जो अमल करे दस इंशाअल्लाह मथे साल अचान चवंदे साईं मां उमरो करे आयो हां पढ़ पर शर्त थी पढ़ जाए सही हां पढ़ जाए सही इसने मतलब यो भी नहीं तो घर पढ़ी वही रहे नमाज ते न अचे हां नमाज ते अची जाए पर हुआ भी करम थींदो अल्लाह करम कंदो पर नमाज पढ़दे अन्या वधिक फायदो आ अर्ज पियो कया मकाम रौहा बदर वारे रस्ते साया हबीबन शाह फरमायो तवा जो काफिलो मकाम रौहा ते ॾिठो हो उनन खां उठ गुम थी वियो जरा तवजो उठ गुम थी वियो हो उठ गुम थी वियो हो ओ उठ ॻोल्हण विया हा फरमायो पो मां जो ता गुज़रियुस उनन जे खीमन जे ॿाहिरां प्यालो पियो हो प्याले में पानी भरल हुयो मूंखे उञ लगी वई मां लही करे वो पानी जो प्यालो पीतो वा अचन त पुछा कजो न अच्छा वरी पुछा क्यों भला पुॾियो ख़बर असां जो काफ़िलो कॾहिं पुॼंदो फरमायो फलाणे ॾींहुं सिज उभरण महिल पुॼंदो जी जो वो ॾींहुं छण वारो तहज्जुद जे टेम ते मके जा मुशरिक ॿार निकिरी आया बगैर आज़ान मिलण जे बगैर अलार्म जे सब बाहर निकरी आ इंतजार दा कंद जान सजो भरियो जी जो सजो भरण शुरू कयो आ सज थोड़ो ज़ाहिर थियो एडा काफरन जो सज त ज़ाहिर थी वयो काफिलो त कोन आयो आ बे चयो न ॾिसो ॾिसो एडा सज थो अचे ओ यो सामो काफिलो भी अचे थो पयो ऐं दिलबर एतिरो फरमायो हुयो ने सब का अव्वल केड़े रंग जो उठ तो अचे वो भी नबी सही बुधाए कोया कतार उठन जी कीए या नबी सही यो भी बुधाए ऐं उनन ते छा सामान रखियल आ नबी सही यो भी बुधाए हाने मावा खान अच्छा हो आया न काफर हैरान रह जिया हैरान जी जो ते पोता अबू जहल अबू लहब ब्या सब आया उन्हनि पहिरियों पुछा कंदा ॾियो हाल अहवाल घणो कमायो घणो नुक़सान थियो मके वारा वापार शाम ॾे कंदा हा ओॾां उन्हनि जो गुज़र सफ़र हूंदो हो काफ़िला मोकिलींदा हाणे हे जो आया त हिननि खां इहो नथा पुछा कनि त घणो कमायो घणो नुक़सान पियो न छा पुछा कनि अबा ॾियो त ख़बर भला रस्ते में उठ गुम थी वियो हुयो छा उन्हनि जो गुम त थी वियो अबू जहल तोखे कीअं ख़बर पई जी गुम थी वियो हां गुम थी वियो जी भला मक्का में रौहा ते गुम थियो जी हां मक्का में रौहा ते गुम थियो जी भला ॾियो त ख़बर तवां जे ॿाहिरों वॾो को वॾो खीमो खीमे जे ॿाहिरां भला पाणीअ जो प्यालो तव्हां रखियो हो छा जी हां रखियो हुयोसीं जी वापसी आयो त वो भरियल हुयो या खाली हो जी खाली हुयो जी पो असां पाण परेशान थी वियासीं वो खीमे वारे बजे मां परेशान थी वियो में त भला किरी पियो हुजे त पाणीअ जो को निशान हुजे या को आयो हुजे त कदमन जो निशान हुजे या आयल हुजे त कदमन जो निशान हुजे कदमन जो निशान भी न हुयो पानी भी न हुयो
वे चवण लगा तहां के खबर किए पई कि मोहम्मद मुस्तफा इया तो चवे केर इया तो चवे मोहम्मद मुस्तफा इया तो चवे अने डोकरे जा मुसलमान कसम थई रब जो जेको महबूब वयो हो रब सा मिलन वापस पियो अचे तो मुझे नबी के इनन जे काफले दा वजण जी केड़ी जरूरत हुई जेके रब जन्नत जा जाम पियो पियारे उन नबी के न प्याले मां पानी पीण जी केड़ी जरूरत हुई नबी पेरो ही जाने पियो त मक्के विंदुस इनन के बुधाई तुम ये सवाल कंदा त निशानी तौर पानी पी वञा तॾहिं हाजी साहब गुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैह कलम खे न चओ सुभान अल्लाह हाजी साहब तो चवे त तुंहिंजे शान मथा मां कुर्बान नबी तुझे शान मथा मां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह दिल ठरिया न मूसा गडु चवरायो त तुझे शान मथा मां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आहे कुर्ब जिब्रील भी चयो हुंदो न मेराज रात या रसूल अल्लाह एने उठन ॾेखारे त हलो न मके वापस महबूब फरमायो हुंदो तू छा जाने हेॾे हल महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आहे कुर्ब लो ला कलमा सुए तो खेल कब लो ला कलमा सुए तो खेल कब तो ले जुड़िया ही जहान नबी तुझे शान मथा मां चौ कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा मेरा जो तोखे जिस्मानी थियो सारो सैरो सजण सुबहानी थियो सारो आलम तो जो दानी थियो सारो आलम तो जो दानी थियो उठा मलक फलक मस्तान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह वो पान फरमा अबा दियो त खबर मदरसे में रहंदा हो ये महबूब पेरो बुधाए महबूब जी जनते नजर पवे हुए औलिया भी पेरो बुधाए महबूब जी जनते नजर पवे कोई वली भी पेरो ही बुधाए तो महबूब भी मुझाइण जे लाए ना आयो हो महबूब मसला हल करण जे लाए औलिया भी मसला हल कंदान पाण पुट मदरसे में थिया हां मौली साहब छा पियो चयो साईं जन जो इं जो उनके याद थे मौली साहब हिं पियो चवे जी इं पियो चवे जी पुट मौली साहब के चोजो त हारून रशीद ठहराई पुल दरियाए तजला जे मथा शादी पियो करे पाण रहंदो हिन पार जुबेदा रहंदी हुन पार वो पुल पियो ठहराए त मुजी कुआर न पुल जे मथा तवा हक मारो भी न रही सकंदा हो अबे को वठंदा हो अब हक मारो घणो जान शादी तुंजी वरी पुछा बे कोन करे
रड़ियूं लॻियूं पयूं जो अबा शादी करा नहीं तो निकाह माल पोशाक न हक माल खणो ॾिजे अबो अलाए काथे खिलण जी ॻाल्हि न आहे सम्झाइण जी ॻाल्हि आहे अबो अलाए काथे तोखे निकाह में तोखे हक मार ॾियण जी भी तोखे ताक़त न आहे त पोइ सदो रात तूं घर कीअं हलाईं घर तूं कीअं हलाईंदे वॾे थियण सिर्फ़ घर थोड़ी हलंदो आहे मुंहिंजा सोना घर हलाइण जे लाइ मर्द थियणो पवंदो आहे मर्द हा मर्दानगी छा आहे मर्दानगी आहे त तूं अंबड़ खे बि हक़ ॾे घर वारे खे बि हक़ ॾे मर्दानगी या ना है बाहरन का हाँ अलहदा अलहदा रहने में को ऐब ना है पर मर्दानगी आया तो शादी का पो भी बाहरन सा वही प्यार कर शादी का पो भी वही प्यार कर पो खबर पवंदी न सोना तो मोहब्बत छाए खबर पवंदी या बाद में उन जे लाइ मुजा साईं नाराज ना अलाए केड़ी पो गाल क्या विसरी भाई हारून रशीद वारी माया बगाल के उन पुल ठाराई डोकरी वारा हक मारू भी न दई सकदा बाकी जने गालियूं जो मां तो जला हिए भी करे सका तो हिए भी करे सका तो बाकी हक मार अबो दी खर्च अबो दी खर्च वडो भाव दी खर्च मां कोन दी दो साईं अल्लाह से समझाता फरमा सब जो आमीन पाण पुट हारून रशीद घर वारी जेला पुल ठाराई शादी करे जो आयो ओ वजीरन कयोस के बिला हाने पुल ठारायो कि तां के छातो थे ठाराई माया पुल ठयल होजे ठाइण में केड़ो फायदो मानू गुजरंदा रहंदा खबर त पवंदन त कंजे लाइ पुल ठाराई हुई कंजे लाइ ठाराई आई पाण फरमायो अरे हारून रशीद पुल नथो ठाराए सके रब करीब डाकण कीअं ठाराईंदो मैं वो डाकण ता क़यामत ताईं आहे उता औलिया अल्लाह गुजरन त खबर पवे त सदको मोहम्मद मुस्तफा जो सदको मोहम्मद मीर जो आ वो पाण फरमायो अबा बेन जी त खबर नाए पर मोहम्मद ज़मान जे लाइ वो दरवाजो रोज एक सुबह जो खुलंदो आ ॿियो शाम जो खुलंदो रोज सुबह जो खुलंदो आ ॿियो शाम जो खुलंदो आ उहा पुल आहे जॾहिं न उन फकीर अची करे इहा ॻाल्हि ॿुधाई मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह के उते ही किताब बंद करे जी सालन खां वठी तलाश में हुयम त डाकण काथे आ वाह मोहम्मद ज़मान जो ॿुधाई त डाकण आहे पो अची कदमन में किरियोस किरी करे छा सवाल कई ओ वञण वारा अचण वारा एक भेरो उन जो दीदार त करा एक भेरो मुखे भी त ॾेखार पो जने सोने जे हथ ते हथ ॾिनई रब एड़ो अब्दुल रहीम बनाए छॾियोसे एड़ो बनाए छॾियोस जो महबूब मुस्तफा उता अची करे हेडे मोकलन पया मदद जे ला पो जने पाण मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह उन बादशाह जी मदद कयूं न मदद करे पो उनके खबर आ छा चऊं उनके जो जने भी कमकार हो जाई न मुझे साईं के न चवंदो कर अब्दुल रहीम हाज़िर मुझे साईं के न चवंदो कर अब्दुल रहीम हाज़िर औलिया मसलो हल कन जो साईं 100 साल जी इबादत एक पासे एक घड़ी एक पासे पर मैं पुट सही त चयो थई कि छो चई 100 साल इबादत करे पक नाए अलाए ईमान ते मौत थींदो अलाए न उम्मीद आहे ईमान ते मौत पक नाए पर औलिया जी सोबत में वेहण शर्ता अकीदत शर्ता पक्का गारंटिया केडो भी गुनाहगार होंदो मौत रब उन जो कलमे ते फरमाए छडीदो मौत उन जो कलमे ते थींदो तडे त मुझे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर फरमायो ओ मुजा मुरीद घबराए जाए न मौत पोईंदो रब पेरो तौबा तो के नसीब फरमाए छडीदो मौत पोईंदो अल्लाह पेरो तो के तौफीक दई छडीदो ए अल्लाह वारन दे जेको कदम उठंदो आ न यो गैरुल्लाह जे नथो वने यो अल्लाह के छडे करे बेंदे नथो वने जे मानुन जी भुलया अल्लाह के छडे कलंदर थे था वनो अल्लाह के छडे भिटाई दे था वनो अल्लाह के छडे फलाने बुजुर्ग दे था वनो ये कदम ओदे नाल खुदा जो कसम ये कदम खुदा जी दरबार में पुजाईंदा है सलात बुलंद आवाज से पढ़ो हदीस पाक बुधाए पो अपनी जगह बैठा बुलंद आवाज से सलात सब चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व
कया हबीब अल्लाह। मुझा अज़ीज़ दोस्त मुसलमान भा हिकिड़ो मशहूर वाक़ियो आ अवां ॿुधो आ पर उन जी थोड़ी खुशबू तव्हांखे तव्हांजे साम्हूं रखण थो चाहियां उनखे महसूस कंदो त ईमान ताज़ो थी वेंदो। इहो वाक़ियो बयान करण वारो आम मुक़र्रर कोन्हे को, आम ख़तीब कोन्हे, आम आलिम कोन्हे को। इहो बयान करण वारो उहो महबूब आहे जंहिंखां नबी बि सिखंदा रहिया, वली बि सिखंदा था रहनि, जंहिंखे सॼो फैज़ ख़ुदा जे दरबार मां डायरेक्ट मिलियो, पोइ वरी जंहिंखे मिलियो उन जे सदके में मिलियो। ॿुधाइण वारो तुंहिंजो मुंहिंजो महबूब नबी आहे। ॿुधण वारा मुस्तफ़ा जा सहाबा। पाण फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो शख्स आहे जंहिं 99 खून कया हा। 99 खून करण खां बाद में कंहिं शख्स वटि आयो, उनखे चई त 99 खून कया आहिनि, छा रब बख़्शींदो या न? उनखे इल्मु हुयो कोन, ख़बर हुयसि कोन। हुन जो 99 क़त्ल करे आयो आहे। चई हा। चई हिकिड़ो क़त्ल करणो अलाए छा आहे, तूं 99 तुंहिंजी बख़्शिश न थींदी। त हुनखे लॻी कावड़ बख़्शिश त हुअं ई थींदी कोन, पोइ हिनखे बि छो न ख़त्म करे छॾियां। हूंदो आहे न ॻाल्हाइण जो अंदाज़। हाजी रहीम बख़्श चए थो त मुंहिंजो माइट हूंदो, हिन मां मुराद जूणे जो न, मता वरी चओ लाह बिन दिना तो चए थो उन्हनि मां को हूंदो। हलो बहरहाल वयो हलियो। ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे। हिकिड़े बादशाह ॾिठो ख्वाब, ॾिठई त सभु मुंहिंजा ॾंद किरी पिया आहिनि, सभु ॾंद किरी पिया आहिनि। आयो हिकिड़े शख़्स वटि, न नीम हकीम ख़तरे जान, नीम मुल्ला ख़तरे ईमान। ॿ किताब पढ़ी चए मां बि आलिम आहियां, तो ॻाल्हि ॿुधे मां बि आलिम आहियां। उहे वरी ॻाल्हियूं पोइ अहिड़ियूं ॿुधाईंदा जो ईमान जो ख़तरो थी वेंदो। हुयो अहिड़ो बादशाह घुरायुसि, बादशाह मां ख्वाब ॾिठो आहे। साईं छा ॾिठो थी? ॾिठो आहे त सभु ॾंद किरी पिया आहिनि, छा तबीर आहे? साईं तबीर इहो आहे त तुंहिंजा घर में जेके बि माण्हू आहिनि, घर वारी बि तुंहिंजे साम्हूं मरंदी। जेके न घर वारनि को सतायल अथव उहे सुभान अल्लाह था चवनि, हुनजी घर वारी मरंदी तव्हां था चओ सुभान अल्लाह। हा अल्लाह ख़ुशि रखंदव। घर वारी बि मरंदई, भाइर बि मरंदई, पोटा बि मरंदई, सभु तुंहिंजे साम्हूं मरी वेंदा। उनखे ॾिठी न ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी। बादशाह तरार घुराए मुंडी लाए छॾियईं, सभु मरंदा त पोइ तूं बि मुंहिंजे साम्हूं मर। ख़तम थी वियो। वञी के आलिम ॾे ॾापो मोकिलियईं त मूंखे न ख्वाब जो ताबीर ॿुधायो। आलिम सगोरे खे वठी पोइ अचे न दरबान, उहो बि ओ मौलवी साहब ख़्याल सां ॿुधाइनि छो जी पेरनि जी मुंडी लथल थी। छा आहे मसलो ख़बर न हला, हल त ख़बर पवंदई। पर हो हुयो आलिम, हो हुयो पढ़ियल, हो हुयो दाना, हो हुयो सम्झ वारो। आयो बादशाह जो त मां ख्वाब ॾिठो आहे, मुंहिंजा सभु ॾंद किरी पिया हलनि, हाणे हिन जो तबीर छा आहे? त हुन चयो त ओ बादशाह सलामत मुबारक हुजे, तव्हांजी उमिरि तव्हांजी घर वारीअ खां बि वॾी आहे, भाइरनि खां बि वॾी आहे, पोटनि खां बि वॾी आहे, पड़ पोटनि खां बि वॾी आहे। हाँ जी हाँ जी तू तो इनाम दे हकदार, उनके इनाम ॾेई छॾी। ॻाल्हि त उहा ई थी, पोटा साम्हूं मरनि, ॻाल्हि त उहा ई थी वई। पर ॿुधाइण जो अंदाज़, ॿुधाइण जो अंदाज़ ख़बर उनखे न पई पवे त ओ मुंहिंजा साईं वाक़ियो त हिकिड़ो ई हूंदो आहे, पोइ कंहिंखे कुझु नज़र ईंदो आहे, इश्क वारनि खे कुझु नज़र ईंदो। इन जे लाइ हज़रत सैयद सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आ, पुट टे ऐन धारी दे त कामयाब थींदे, वरना नाकामी थई। मुरीद चवंदा क़िबला कहिड़ा? फरमायो को इल्म वारो ऐन हुजेव, ॿियो अमल वारो ऐन हुजेव। फरमायो इल्म बि हुजेव, अमल बि हुजेव, अञा कम न पढ़बो जेसी ताईं इश्क वारो ऐन न हुजेव। इल्म पढ़ जाए त इश्क जी ऐनक सां, अमल कजाए त इश्क जी ऐनक सां, तने उन ऐनक सां कंदे न उहो ऐन मिली वई, उहा अख मिली वई न मोहब्बत वारी। ओ जंहिं ॻाल्हि में ॿिया मुझाईंदा उन में तूं हल करे ॾेखारींदे।
जै गाल में या मुझाईंदा तू न में ही हल करे दिखारी दे तने मां चौंदो आया तो वो सोना असा सुन्नी हुए वक्त भागन वारा आयो जो असा जो एक अकीदो अल्लाह जे कुरान में साबित आ मां या दावा न फखर असा न अल्लाह जी तहदी से नेमत जे तौर ते नेमत जो इजहार कंदे चवा थो पियो जेको भी को शख्स हो जे न चवे न ही आयत चवे थी नबी के गैब जो इल्म नाए ए फकीर बुधाई दोस्त उहाई आयत चवे थी नबी के गैब जो इल्म आहे उहाई आयत चवे थी पई त नबी के गैब जो इल्म आहे हु जेका आयत पढ़े चवे त हिन मो साबित तो थे नबी मालिको मुख्तार नाए बखुदा उहाई आयत चवंदी आ त नबी मालिको मुख्तार आहे जेका आयत पढ़ी बुधाए थो नबी वेठो नाए नबी परेज न बुधंदो आ उहाई आयत बुधाईंदी आ त इयो इया जेका गाल आ या नबी जे लाए नाए या बेन जे लाए आ खुदा जो कसम यो कुरान नबी जी मोहब्बत सेखारींदो आ तने हज़रत पंजाब अजीम बुजुर्गन भाई ख्वाजा मोहम्मद बख्श रहमतुल्लाह अलैह पाण छा ता फरमाइन पाण फरमायो त ज़ेरा ज़बरा शब्दा मद्दा विच शान नबी दे आया फरमाए ओ पुछण वारा ज़बरा ज़ेरा शद्दा मद्दा विच शान नबी दे आईया आमालो की खबर न कोई खासा रमजा पाया आमन के त खबर ही कोने का या रमजा खबर आए त अल्लाह वारन के खबर आए ओ मुजाहिद दोस्त मुसलमान बा उन छा चयो त तौबा कबूल न थींदई उन के भी मारे छॾियो हाणे घणा थिया दादा न ॻाल्हायो 100 जो थियो को नेक मिलियुस परहेज़गार मिलियुस उन के चई त बख़्शिश थींदी या न उन जो हा थींदी छा चई थींदी हाने छा चवण घुर्जे सा इए चवे हा न इते ही वेही वुजू करे या नफिल पढ़ रोई रब के बाडाए चओ मुजा मौला मुखे माफ कर रब बख्शे छदींदुई न न हदीस पाक दे अंदर इंदो आ तो उन नेक शख्स छा चयो से त फिलाणे गोठ में वन्यो फिलाणे गोठ में अल्लाह जा प्यारा रहंदा हल रब जे जिक्र वारा रहंदा हल अले दिल रहंदा हल ओॾे वन्यो उते वनी माफी घुर त अल्लाह सब गुनाह माफ फरमाए छदींदुई ओ डोकरी जा मुसलमान अजो असा के ताना था मिलन छा रब घर में नथो बुधे वजो वणो था मज़ारन ते छा दुकान ते अल्लाह नथो बुधे वणो था कलंदर ते वणो था भिटाई ते मां जो छा उन जी बख्शिश अल्लाह घर में न पियो करे माहौल जो फर्क थींदो आ मुझे महबूब जी हदीस आ त निकाह मस्जिद में कयो निकाह काथे कयो मस्जिद में केतरा ता मां खुश निकाह मस्जिद में थिया हिकड़ो फकीर वेठो आ तांजो थियो माशाअल्लाह तांजो भी थियो तांजो भी थियो सुभान अल्लाह बेन जा सब छड़ा वेठा हो बिया क्या था ना निकाह हालो पुराने दौर जा बुधो बुधो खिलाने मकसद ना समझाने मकसद आ तो समझो महबूबन जो फरमायो निकाह मस्जिद में कयो छा भला शादी हाल में निकाह न थींदो आ थींदो आ ना निकाह छा घर में न थींदो छा औताक में न थींदो थींदो तो होडे भी निकाह थींदो तो हिते भी निकाह हदीस जो मतलब चाहे मतलब यो आ त माहौल जो फर्क आ होडे माहौल बियो आ मस्जिद जो माहौल बियो आ अरे हित सजदो कर त लुत्फ बियो आ काबे जे सामू कर त लुत्फ बियो आ हित कुरान पढ़ त जायको अलगा महबूब जे गुंबद खजरा जे सामू कुरान पढ़ त जायको बियो आ कुरान त हुते पे हो हिते पे हो पढ़ वारो हिते भी हुते पे हो
माहौल जो फर्क आ और रहमतुन जो मरकज आ इन माहौल जो फर्क आ किए हदीस पाक जाती समझाए तो मस्जिद में निकाह पढ़ो छोड़ केडो भी गुनाहगार हुंदो मस्जिद में दो लखणी दो माहौल जो फर्क है भले को कुछ भी न चवे वाह मुझा गैबदार नबी तुझे फरमान ता कुर्बान वाह मुझा महबूब मुस्तफा तुझे अजमत ता कुर्बान वना एक लफ्ज में सजो मसलो ही हल करे दिखारियो आने मस्जिद में जो ईंदो खुदा जो कसम भले नमाज न पढ़दो होजे भले कुरान न पढ़दो होजे केडो भी गुनाहगार होजे सिर्फ कलमो पढ़ियो होंदई न अगर को दो लखणी दो निकुरबार निकुरबार मस्जिद में जुमरियों के नहीं दो तो निकुरबार मस्जिद में फायरिंग कराई दो न कराई दो मस्जिद में पांचू सोटियों मासन न्याणियों वठी दो न वठी दो शादी हालत दौल भी हलंदा जुमरियों भी हलंदी अखिन जी बदजना भी अखिन जी बदनजरी भी हलंदी माहौल जो फर्क आ तू हे माहौल दीदे पाण ही बुराई खत्म माहौल लीदे पानी बुराई खत्म अरे बुधंदो खुदा हिते भी आए बुधंदो कलंदर ते भी आए ईदो खुदा हिते भी आए ईदो खुदा हुते भी आए पर माहौल जो फर्क आ हिते तो दुआ तो घुरा तो दुकान तो याद पवे हिते तो नमाज पढ़ा करे घर दे ख्याला करे काडे ख्याला करे काडे ख्याला अरे अल्लाह वारन जी सोबत में वनी पुजबो आ हथ मानो खणदो आ ख्याल दुनिया का मिट जी रब दे ख्याल थी वेंदा ओलोनी रहमत जो असर थींदो आ खुद ब खुद दिल नरम थी पवंदी आ अखिर मां गोड़ा वही हलंदान फरमायो त छा चयोस हिते तौबा न कर वली रहंदा तई ओडे वञो आने मां अवा का तो पुछा गया उन कदम खया हलण लगो उन कदम काडे खया रब दे त ज़ाहिरी न पियो वने ज़ाहिरी तो न गोठ दे पियो वने ज़ाहिरी तो न गोठ दे पियो वने जिते वली रहंदा हा ओडे पियो कदम खणदो वने पर नियत होयस त ये आम नाहन रब वारा हन ये जमीन आ ये लख दफा ॾिसंदो रहो सवाब न मिलंदी पर इन नियत सां ॾिस मुझे रब ज़मीन कीअं विछाई आ सेकंड सेकंड इबादत ये ॾिसे तो ना आसमान ये ॾिसे तो के सवाब न मिलंदो पर ये सोचे तो पियो त मुझे रब कीअं आसमान के बुलंद फरमायो आ जेतरी देर ॾिसंदे इबादत में ये पांच हथन के लख दफा ॾिसो त ये कुछ भी ना पर ये जने सोचे त वार कीअं था अचन रत कीअं थी हले वाह मुझा रब तुंजी कुदरत तुंजो पांच हथन के ॾिसण भी इबादत आ इधर जने मौला अली के ॾिसण इबादत कीअं जो शिरक थी पियो मां तुम तोखे ॾिसण भी इबादत आ मौला अली तो मौला अली आ जेकर इन नजर सा मा दिसा त मुझे रब ए सोना चेहरा किया ठाया मुझे रब एक गंदे नुत्फे मा ए हेडो हेडो मान शान वारो इंसान किया ठायो मुझे रब एक जुबान मा किया गालाण की ताकत रखी आ मुझे अल्लाह किया अखिन में दिसण वाली कुवत रखी आ मुझे अल्लाह एक गोश्त के किया सोचण जी महारत दिनी आ मुझे अल्लाह किया इंसान के ठायो आ तो यो दिसण यो सोचण भी इबादत आ मा जो आम के सोचण इबादत तो वलीउल्लाह तो वलीउल्लाह वलीउल्लाह तो वलीउल्लाह कदम हल्या थोड़ो थोड़ो सफर जो गुजरियो टाइम पूरो थी वियो इस्राईल अलैहिस्सलाम अची वयो तबा हलो इस्राईल न पुछंदो आ काथे बीठो आ काथे न बीठो आ इस्राईल चवंदो आ मां पंहिंजे टाइम ते ईंदुसि तू हमेशा तैयार रहो तू हमेशा तैयार रहो मां पंहिंजे टाइम ते ईंदुसि अल्लाह अकबर तोखा मूंखा पुछी न ईंदो जॾहिं महबूब अचे पियो न दरवाज़े खां अंदर ही न पियो अचे जिब्रील अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इस्राईल अलैहिस्सलाम दर ते बीठो आहे इजाज़त आहे त अचे इजाज़त आहे त अचे पोइ हाणे ॿुधाए त तूं काॾे आमिना जो लाल मुझो महबूब मुस्तफा कादे मुझे दिलबर जड़ो नको थियो आ न कयामत ताईं थी तो सके को तसव्वुर ही न तो उभरी सके जो मुझे महबूब जड़ो को थी सके हां असा सुन्नी बशर जरूर मनीदा पर बेमिसलो बेमिसाल असा बार बार अबस वतवल्ला एकड़ो कुरान जो कारी पढ़ंदो या सूरत अबस वतवल्ला नबी सजन वेठा न एकड़ो नाबीन साहब भी आयो नबी से उन्होंने तवज्जो न पिया कन तवज्जो मुराद शाय मतलब महबूब बन वट सरदार वेठा नबी से उन्हनि तबलीग पिया कन तो हु जो फकीर जो आयो न ओ अज सुदो महबूब जे बरसा वेही रहियो या गाल हुनन के न पई वणे असा हो जो गरीब छो आयो नबी सजन थोड़ो
चेहरे मुबारक ते नाराजगी जा आसार करे हुन ने ॾिठो अल्लाह ताला फरमा दिलबर तू जो इन का चेहरो मोड़ींदे त केर गले लाईंदुस हां केर गले लाईंदुस तो एक दफो चेहरो फेरियो वा मस्जिद अक्सा खां अज ताईं को न दे मुंह नथो करे एक दफो तो चेहरो फेरियो वा मस्जिद अक्सा खां अज ताईं को न दे चेहरो नथो करे दिलबर तू हिन जो तो सब कुछ तू आ हिन जो सब कुछ तू आ या सूरत हो पढ़ंदो नबी साईं जे ऐब कढण जे लाइ त माना नबी अमीरन दे तवज्जो दींदो हो गरीब दे तवज्जो न पियो दे ये त मोहब्बत वारे ये तर्जुमो कयो न अज भी बेईमान तर्जुमो हो था कन मोहब्बत वारो यो तर्जुमो कंदो न पढ़ंदो हो सूरत अबस व तवल्ला सुन उमर के खबर पई पाण घुरायो पाण ॿियो कुरान याद न थी याद आ पर मैं बीहर या सूरत पई त सिर धार करे छडी दो सा पढ़े त कुरान पियो न पढ़ तारीख मदीना सोने उमर जो दौर पढ़ उन वरी उहा सूरत पढ़ी खबर पई न फारूक आजम के इन या सूरत पढ़ी आ घुराए करे सरे आम कत्ल कराई छडी छो फरमाए जेको कुरान पढ़ी करे मुझे नबी जा ऐब कढे उमर जो है फैसलो आ तो उनके जमीन ते रहण जो भी हक कोने को कुरान पढ़ी करे देखो नबी मां तौहीन करे नबी जे शान में पंजे तरफ का सोचे उमर जो है फैसलो आ तो सोना कुल इन्नमा अना बशर मिसलुकुम कुराना 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 असा के को भी इनकार ना है पर मुजो रहमतपुरी जवान फरमाइंदो आ अना बशर दा शोर न मचा तू अरे अना बशर कई शोर न कर विच यू आदे नजर टिका तू मसालो हल थींदी यू हादे नजर कर रब तो फरमाए दिलबर इनन के चओ त ज़ाहिरी शक्लो सूरत में त तवा जड़ो आ पर यूहा इलैया मूसा उए राज़न जो तवा के खबर मूसा उए राज़न उवा वही थींदी आ जो तवा के पतो ही कोने को बोलिया अल्लाह मसलो हल न कयो ताना बशर दा शोर न मचा तू शोर न कर विच यू आदे नजर टिका तू विच यू आदे नजर कर अबा कसम थव रब जो एकड़ो मानू लख दफा चवे ला इलाहा ला इलाहा ला इलाहा को माबूद नाए को माबूद नाए को माबूद नाए चवे त सही दो न चवे तो सही दो ना को चवे ला इलाहा को माबूद नाए चवे तो बिल्कुल सच दो पर अध सच तो चवे सजो सचो एकड़ो जे ना सजो कूड़ वो एतरो नुकसान न दीदो थवा जेतरो अध सच नुकसान दीदो आ जेतरो अध सच फितनो फैलाइदो आ अध सच फसाद फैलाइदो आ एतरो सजो कूड़ भी फसाद ना फैलाइदो ये चवे ना वो चवे दा बार नमाज छोटा पढ़ो ता जो अल्लाह जी बात आ क्यों ये लिखल जो है ला इलाहा को माबूद आहे ही न तो इबादत छोटा कर को माबूद आहे ही न तो इबादत कयो छोटा उनके जेबो ला इलाहा ते नजर न करे इल्लल्लाह ते भी नजर करे आजा सुभान अल्लाह चओ रुगो ला इलाहा ते नजर न कर इल्लल्लाह ते भी नजर कर मतलब शायद अल्लाह का सिवा को माबूद नाए मतलब अल्लाह का सिवा को नाए हिते भी अना बशर करे अरे यू आइले ते नजर कर त आमना जे लाल का बो वही जो दरवाजो बंद आ आमना जे लाल सा रब गालायो सो गालायो हाने क़यामत ताईं दुनिया में अल्लाह बियो पैगाम न मोकलींदो जरा तवज्जो इस्राईल अलैहि सलाम आयो आ साहो कजो आ रहमत जा मलाइका भी आया अजाब वारा भी आया अजाब वारन चयो तो 100 खून करे आयो आ जहन्नम जो हकदार आ रहमत वारन चयो भले करे सब आयो हो पर रुख काडे होयो से दिसोस वने काडे पियो वो भी मलाइका चवना अल्लाह दे न पियो अचे वने त वलियन दे पियो पर उनन के खबर आ वने त वलियन दे पियो दिल में रब ही होयो वने त वलियन दे पियो रुख त गोठ दे होयस पर नजर खुदा ते होयस रहमत दे मलाइकन जो असा जो आ महबूबन फरमायो बई जो पान में बस में घणो पई जी विया अल्लाह ताला टियों मलाइक मोकलियो उन फैसलो के रबाने सजी जमीन माप कयो जेका जमीन वधियला जेका खुटियला दिसो त गोठ वेझो थस दिसो त या वलियन वारो गोठ वेझो थस माना जाथा हलियो आ उहो वेझो आ या वलियन वारो गोठ वेझो आ होडा मलाइकन माप शुरू कया असल में होयो इया
ए पंहिंजे घर जे वेझो होॾां परे हुयो पर मलाइकनि जो माप शुरू कई अल्लाह ताला ज़मीन खे फरमायो हेॾो वारीअ खे त वेड़जी वञ होॾो वारी खे फरमाई तू वेकरी थी वञ वेकरी थी वञ अरे माप कंदा रहा या हदीस पाक बुखारी शरीफ जी आम के किताब जी गाल नथो क्या के आम किताब जी गाल क्या बुधाण वारो मुजो महबूब मुस्तफा एक गिराट होडे वधी हेडे वधी के बीठी होडे घट बीठी वलियन ने माना एक गिराट वधी के बीठो गिराट जो वधी के बीठो हुकुम थियो त नजा सब गुनाह माफ जन्नत जो हक़दार हाने डोकरी जा मुसलमान मां हिकड़ो सवाल तो वाक्यो तो थियो पर इन मो असा के सबक छा मिलियो इन मो असा के नसीहत केड़ी मिली तो हुन जा रुख हुन जो रुख होयो औलिया दे हुन जा कदम वजन पिया वलियन जे गोठ दे काबे दे न पियो वने काडे पवने वलियन जे गोठ दे रुख होदे रब तभी माफ कर छो इन जो रुख मुजे वलियन दे शहर दे आ इन जा कदम जे के वलियन दे ता वजन ये इनन दे नाहन ये मुडे ही कदम आहिन यो मुडे ही रुख आए तो दिन जी नियत ही आया ये आम नाहन ये अल्लाह जा वली आहिन ये आम नाहन ये अल्लाह जा प्यारा आहिन रब करीम बख्शे छडियो त मोजा साईं औलिया अल्लाह जी निस्बत इंसान के कमाल तई पुजाईंदी आ औलिया अल्लाह जी संगत औलिया अल्लाह जी सोबत मां ठगन जी गाल नथो क्या तावीज़ जी गाल नथो क्या छो त जडे भी काशे असल मार्केट में हुंदी आ त नकुल भी उन जी जगह ते जरूर अची वेंदी आ मां नकुल जी गाल नथो क्या असल जी थो गाल कया अब असल दा आहे हाने मां तवा का जो पुछा कया हाने जो अची वयू न रुगो देसी यो मुर्गी अची वयू न फार्मी मुर्गी हाने जो को चवे जे जो पेट हिरल हो जे फार्मी मुर्गी ते उन के देसी कुकड़ खाराए पो त उन जो हाजमो सही न थींदो थींदो सही न थींदो हाजमो छो तो मुर्गी खाई हिरी वियो आ अच्छा जो खीर पानी वारो पी हिरी वियो उन के पेवर खीर मिले न 2 गिलास पियारियो रात जो हर हर माशाअल्लाह अच वनु दस माना उठ जो खीर पियारियो पेवर खीर पी दिसो आज़म तो लई दिसजो दिसो त किए तो आज़म सही थी वने हाने जेको पेट सदाई नकुल खाई अच्छा डालडा बनास्पति फलाना घी खाई एड़ा हिरी यासे जो मक्खण जो एकड़ो पाव मिलंदो न सही तरह न खाई सकदा ता मदा खाई वनो मा त न खाई सकदा ता के ता जे पेट में गड़बड़ शुरू थी वेंदी हाल छो पेट हिरल नकुल ते थियो न त पो मुजा साईं तो नकुली दिठा न अच सोने कलंदर के त दस न साल थिया त तब अज दुनिया ते नारो साल थिया न भेट जे घोट के जान शरीर दे अज भी भेटाई घोट जो नारो आ अज भी दाता अली हिजवेरी जो नारो आ अज भी मुजा साईं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जो नारो आ अज भी सोने सैयदना अब्दुल्ला शाह बुखारी जो नारो आ अज भी अब्दुल्ला शाह गाजी जो नारो आ अज भी औलिया अल्लाह जो फैज़ जारी सारिया साल गुजरी विया अज भी पीरन के पीर दिलबर दस्तगीर जो नारो आ नकुली बुधी जरे असली बुधबो आ न त पो थोड़ो हाजमो हेडे होडे थींदो आ पर जरे मानु बर्दाश्त कंदो न पो न के गाल समझ में अची वेंदी आ त सोना औलिया अल्लाह शिरक ना इन सिखारींदा औलिया दे वणन जो खुदा के छडणो ना है औलिया दे वणन खुदा जी दरबार में पहुंचणो है औलिया तई पहुंचण खुदा जी दरबार तई पहुंचणा ओ रब जा भाईवार ना रब जा शरीक नायन और रब जा हिस्सेदार नायन पर अल्लाह जा एड़ा प्यारा हन जो उनन जी सोबत में पुज वे तो के रब जी दरबार में पुजाइंदा तडे या एद सिरातल मुस्तकीम दुआ घुरंदा मौला सीधे रस्ते ते हलाए जाए सिधो रस्तो केड़ो सिरातल लजीन अनअमत अलैहिम इनाम वारन जो सिधो रस्तो अने इनाम वारा मिलन दई त सिधो रस्तो मिलंदो ही न इनाम वारा मिलनी न नबी सिद्दीक नबूवत जो दरवाजो थियो बंद सिद्दीक शहीद औलिया ये ता क़यामत मुझे नबी जो फैज़ सिद्दीकन में शहीदन में औलिया अल्लाह में जो फैज़ ता क़यामत जारी सारिया उनन जी सोबत में पुजण सा इंसान जे दिल जा जंग खत्म थी विदा हन इंसान जी दिल दुनिया सा जने लगल होजे उन जी दिल खुदा रे लड़ी पवंदी आ अल्लाह सही का दुआ है अल्लाह ताला मुजो चवण अवा जो बुधण पांजी दरबार में कबूल मंजूर फरमाए जो दम जियारे रसूलुल्लाह जी मोहब्बत में जियारे सब जो आमीन सब आमीन चो मन के जी आमीन कबूल थी वे सभिनी जा बेड़ा पार थी पवन जो दम जियारे हुजूर जी मोहब्बत में जियारे रे मौत सामू होजे जुबान ते रसूलुल्लाह जो कलमो होजे अखियुन जे सामू वद्दुहा वारो चेहरो होजे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।